सतन आसमानन जा सैर कयाओ सतन आसमानन जा सरार ॾिठाओ जन्नत ॾिठाओ जन्नत जा सवाब ॾिठाओ पोइ खेनि जहन्नम ॾेखारियो वियो जहन्नम जा तबका मुजरिम ॾोहारनि जा अज़ाब ॾेखारिया विया पोइ पाण जॾहिं सिदरतुल मुंतहा ते पहुचण वारा हज़रत अल्लामा जलालुद्दीन सुयूती पंहिंजे तफ़सीर दुर्र मंसूर जे अंदरि लिखनि था त मलाइका सगोरा अल्लाह रब्बुल आलमीन जे दरबार में अर्ज़ करण लॻा ए असांजा पालणहार जे महबूब जे ख़ातिर तव्हां काइनात खे पैदा फरमायो जे महबूब ते तव्हां पंहिंजी ज़बाने कुदरत सां हमवक़्त दुरूद पढ़ंदा आहियो ऐं असां बि तव्हांजे हुक्म जे ज़मीन में उन महबूब ते दुरूद जो सलाम जो नज़रानो मोकिलींदा आहियूं ऐं असांजा रब उन महबूब जो ज़मीन वारनि बि दीदार कयो उन महबूब जो बैतुल मुक़द्दस में तमाम अंबिया अलैहिस्सलाम बि दीदार खां मुशरफ थिया ऐं असांजा रब उन महबूब जो आसमाननि वारनि बि दीदार कयो ऐं असांजा रब उहो महबूब सिदरा ते मेहमान जी वकार तशरीफ़ फरमा थियण वारो आहे ऐं असांजा रब असांखे बि उन पंहिंजे महबूब जो बेनकाब जलवो अता फरमाए दोस्तो अल्लाह अज़्ज़ व जल मलाइकनि खे हुकुम फरमायो ए मलाइको तव्हां सिदरा ते वञो उते मुंहिंजे प्यारे महबूब जो दीदार कयो दोस्तो मलाइका सगोरा सिदरा ते आया वो सिदरा जो वण ढकिजी वियो दोस्तो सिदरा हिक ॿेर जो वण आहे जंहिंजा पना हाथी जे कननि जहिड़ा आहिनि जंहिंजे पाड़ शह आसमान में आहे जंहिंजूं टारूं ऐं शाखां अर्श अज़ीम ताईं मिलनि थियूं उहो ॿेर जो वण 14 तबकनि में शायल आहे